मलीर जे सीनियर सहाफ़ी के यू जे वर्कर्स जे मेंबरनि ऐं अवामी प्रेस क्लब मलीर जे ख़ज़ानजी डॉक्टर अली असगर मेमण प्रेस क्लब जे उहिदेदारनि सां गॾिजी अवामी प्रेस क्लब मलीर में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ॾोकरीअ में मुंहिंजे ख़ानदान जी 10 एकड़ मोरूसी ज़मीन आहे जेका केतिरनि ई सालनि खां आबाद करे पेट गुज़र करे रहिया आहियूं। असांजी ज़मीन ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बासर वॾेरो हमला करे शरीफ़ ऐं कमज़ोर मेमण बिरादरी खे हथियार जे ज़ोर ते धमकाए ॾियारे कब्ज़ो करण जी कोशिशि कई, जंहिं ख़िलाफ़ असां लाड़काणे ते 3 कोर्टनि जुडिशल कोर्ट, ॾोकरी सेशन कोर्ट, लाड़काणो सिविल कोर्ट, लाड़काणो में दाख़िल केस में अदालतुनि असांखे मालिकी जो हक़ ॾिनो, जंहिं बाद कब्ज़ागीर फ़रार थी विया आहिनि। हुन चयो त ताज़ो ई वरी लाड़काणे जे बासर वॾेरे ज़हूर खखराणी हथियारबंद वठी ज़मीन ते ज़ोरी कब्ज़ो करे उते मौजूदु मुंहिंजे भाइरनि ऐं सोटनि ते तशदुद जो निशान बणाए घरनि में ज़मीन तां बेदख़ल करे छॾियो आहे, जेका अदालत इलाइक़े मौज़िज़िन क़ानूनी इख़लाक़ी इंसानी क़दरनि जी तौहीन आहे। मुंहिंजे सौट नदीम अली मेमण खे गिरफ़्तार करे ॿियनि खे गुम ॼणायो आहे। सहाफ़ी अली असगर मेमण ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कंदे सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह, इतलाह जे सूबाई वज़ीर शर्जील मेमण, IG सिंध गुलाम नबी मेमण, SSP लाड़काणो अहमद फैसल ऐं इलाइक़े जे सियासी समाजी अॻवाननि खे अपील कई आहे त वॾेरे जे कब्ज़े ख़िलाफ़ मुदाख़लत करे वॾेरे ज़हूर खखराणी खे गिरफ़्तार कयो वञे ऐं कब्ज़ो ख़ाली करायो वञे ऐं असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।